अॼु 7 ॾींहं मार्च जो सखर खां निकिता आहियूं कराची इंशाल्लाह 19 ते पहुचंदासीं मार्च ते। हिन जो जेको मक़सदु आहे सिंध जी बहाली, जेको पोयनि 15 सालनि में ख़ुसूसन पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़रदारी पीउ पुट जे ऐं भेण जे अॻुवाणीअ में जेका सिंध जी जेका फुरलुट थी आहे, सियासी करप्शन थी आहे, इक़्तिसादियत मुल्क जी वेही वई आहे ऐं माण्हुनि जी इख़लाक़ियात ख़ुदि उन जे मिज़ाज में किरी पई आहे। इन सॼे डथल सिंध जी बहाली करणी, इन में निकिता आहियूं। असांखे हर जाइ ते मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि ख़ुसूसन क़ौमी कारकुननि भरपूर साथ ॾिनो आहे, भरपूर वालिहाना इस्तक़बाल कया आहिनि। वतन दोस्त जे ख़्यालनि जा माण्हू बि असां सां 5 कदम अची भरिया आहिनि। उनखां सवाइ ॿियूं जमायतूं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस, PTI, सिंध तरक़ी पसंद पार्टी, GS जा सभु ग्रुप्स तक़रीबन या खोड़ क़ौमी कारकुन जेके ख़ुदि घर वेठा आहिनि, उहे पंहिंजे घरनि मां निकिरी आहिनि। अॼु बि हींअर बि दोस्त अॻिते असांजो पंधु आहे, अञा 27 ॾींहं आहे पंधु। सभिनी खे चऊं था अचो, 2 कदम भरे असां सां गॾु हुजो। उहो लतीफ़ चयो न त घर वेठे घणा करियो सरतियूं संग सवां, हूंद न विसरो मां खिड़ो सभु घड़ा खणी। जे वतन जी मोहबत अथव, वतन जे ख़ुशहाली चाहियूं था, वतन जी मालिकी चाहियूं था, ख़ुदमुख्तियारी चाहियूं था, त घर वेठे मामला न थींदा। इक़बाल चवनि न अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी। सो अमल में अचो। ही हिकिड़ा तव्हांजा 2 कदम भरे अचणु, हिकिड़ो ॾींहुं गॾु हलणु, जेको मार्च में गॾु हलणु, तव्हांजो अफ़रादी क़ुवत सां उन में शामिलु थियणु, तव्हांजी हिन मार्च खे माली मदद